हाणे मूंखे ॿुधायो त ईद जी जेका शॉपिंग हुजे थी आख़िरी ॾींहंनि में पाण करणु वञूं था, बेशक उहा शॉपिंग मॉल ते हुजे या कॾहिं पाण रेंडम ते रोड ते बि हलिया वेंदा, तारिक रोड जी ख़ासि रोड आहे, उते तव्हांखे शॉपिंग लाइ तमामु घणियूं ख़ासि छोकिरियुनि जूं शयूं त कमाल जूं मिली थियूं वञनि। तव्हां थोरो बेज़ारगी महसूसु थींदी आहे त यार एॾी रश में भला शॉपिंग खे ई छॾे ॾियो, ॿियो वरी छा, या चाहींदियूं आहिनि न बाबा भले न वका पर 3 वॼी वञनि पोइ बि शॉपिंग कबी ऐं पसंदि जी शइ वठबी, कहिड़ी नेचर आहे? आई थिंक तव्हांजी जीअं लाइफ तव्हां जीअं मेच्योर थींदा वञो था न त तव्हांजी जेके आदतूं आहिनि ऐं तव्हांजी जेके शयूं वणनि तव्हांखे न वणनि उहे चेंज थींदी वेंदियूं। बिल्कुलु। अगरि तव्हां मूंखां सवाल 20 साल पहिरीं पुछो आहे या 15 साल पहिरीं पुछो आहे त आउं चवां न न न मां वेंदसि ज़रूरु ऐं जेकी शइ मूंखे वणी आहे वठी पोइ ई घरु ईंदसि वापसि। पर हाणे अगरि मां ॾिसां थी त हाणे एतिरो टाइम बि न हूंदो आहे, एतिरी एनर्जी बि न हूंदी आहे ऐं एतिरो इंट्रस्ट बि न हूंदो आहे, ऐं माशाल्लाह सभु कुझु हाणे ऑनलाइन मिली वञे थो त कोशिशि कंदी आहियां अगरि रश आहे त पोइ मां न वेंदी आहियां। बिल्कुलु मां वेठे वेठे ऑनलाइन ॾिसी वठंदी आहियां या पोइ हिकु दफ़ा वञी कंहिं सही टाइम में, छो वरी रमज़ान हूंदो आहे ऐं ख़ामोशी जॾहिं हुजे ओॾी महिल वञी पंहिंजी जाइ ते उहा शइ वठी वापसि। हूअं बि मुंहिंजी आदत न आहे की मां बिला वजह मॉल में एतिरो घुमां, जेकी शइ मूंखे खपे बसि उहा वठणी आहे ऐं वापसि अचिणो आहे। तव्हां ॻुझनि लफ़्ज़नि में अॼु छोकिरीअ जी आदत जी मूंखे यकीन ॾियारे छॾियो त छोकिरी कॾहिं बि एज रिवील न कंदी आहे। सही तव्हां चयो त 15 साल सही मां हिन ते हिकिड़ी ॻाल्हि चवंदुसि, मूंखे हैरानगी थी त 15 टू बी वेरी ऑनेस्ट कॉन्फिडेंस आहे साईं, साईं मां तारीफ़ या हुनजी ॻाल्हि बिल्कुलु नथो कयां। इहा जॾहिं शारीन ॻाल्हि कई त मां चयुमि त हे त लॻे 20-25 सालनि जी थी, मतिलबु इहा रिवील करणु मां एतिरी आहियां 25 15-20 साल लॻे भई इहो कीअं माना एॾो हाइपोथेसिस हले थी पई। माना मां अली साहब जी ॻाल्हि खे अॻियां वधाईंदे हिकिड़ी ॻाल्हि चवणु चाहींदसि, बिल्कुलु सुठी ॻाल्हि कई ऐं फैज़ साहब बि शुरू कई उहा ॻाल्हि तस्कीन ऐं इनर पीस। त मां हमेशह चवंदी आहियां त इंसान पंहिंजी नियत साफ़ रखे ऐं उहे कमु करे जंहिंसां ख़ुशी मिले थी ऐं पंहिंजे पाण खे एट ईज़ रखिजे। मूंखे बाबा हमेशह हिकिड़ी ॻाल्हि सेखारींदो आहे, वेंदी आहे बाबा हीअं थियो यू नो, जो ॿार हूंदा आहिनि हीअं थियो फलाणो थियो हिन मूंखे हीअं चयो, देन माई फादर यू नो काम्स डाउन एंड सेज़ पोइ छा थी पियो मां, इट्स ओके एंड आई लुक एट हिम, बाबा तव्हां इहो मूंखे चओ था हीअं थियो तव्हां मूंखे चओ था इट्स ओके। पोइ इहा ॻाल्हि आई थिंक द क्रेडिट गोज़ टू माई फादर। हुन इहा ॻाल्हि असांजे अंदरि मतिलबु इनग्रेन करे छॾी आहे की कंहिं शइ जी परवाह न करणी, कॉन्फिडेंट रहो, सुकून में रहो, तव्हां जीअं आहियो उन में ख़ुशि रहो। अलाह साईं सभिनी खे सुहिणो ठाहियो आहे, हर इंसान सुहिणो ठाहियो आहे, पर असां सभिनि खे सलाहियतूं बि ॾिनियूं आहिनि अलाह साईं। प्रॉब्लम अॼुकल्ह जे ज़माने में इहा आहे त असां पंहिंजी सलाहियतुनि खे पहचानूं नथा। अगरि ही ट्रेनर आहे त मां बि ट्रेनर थी वञा, अगरि ही माण्हू AI में आहे त मां बि AI में हली वञा, अगरि हे जेको आहे सो साइंस में सुठो आहे त मां बि साइंस करे वञा। मूंखे न विसारियो यार, आउं होस्ट आहियां। अगरि होस्ट आहे त मां बि इहो होस्ट वारो कमु बि करे चुकी आहियां। सो बेसिकली तव्हांखे जेकी ॻाल्हि ख़ुशी ॾिए थी न, तव्हां जॾहिं उहे कमु कयो था त तव्हांजी एज तव्हांजे चहिरे ते कॾहिं ईंदी कान, बिकॉज़ हमेशह तव्हां पुरसुकून रहो था। फैज़ साहब खे ॾिसो माशाल्लाह, यू नो असां सभिनि में सीनियर आहे हिते, एंड लुक एट हिज माशाल्लाह जेकी हिननि जी थॉट्स आहिनि। ऐं मां ओॾी महिल बि तव्हांखे असां बिफोर द शो डिस्कशन पे कई त ॾिठो त ह्यूमिलिटी ॾाढी ज़रूरी आहे। साईं जिन ज़िंदगी में वाइस चांसलर जो रोल बि ॾिठो, की पोज़ीशन बि ॾिठी, तरक़ियूं बि ॾिठियूं, सभु कुझु ॾिठो, लेकिन अॼु जेको साईं में हिकिड़ो ह्यूमिलिटी आहे, हिकिड़ो हम्बलनेस आहे, ग्राउंडेड रखियो आहे पंहिंजे पाण खे, इहा अलाह खे अदा ॾाढी पसंदि आहे। बिल्कुलु किथे बि पहुची वञो, पंहिंजे रूट्स खे न भुलिजो तव्हां, रूट्स पंहिंजा यादि रखो। मूंखे पंहिंजा वॾा चाचा बि सभु यादि पिया अचनि ऐं बिल्कुलु फैज़ साहब वांगुरु उन्हनि जी बि नेचर आहे त जेके घर जा वॾा हूंदा आहिनि न माशाल्लाह उन्हनि सां ई बरकत हूंदी आहे।